हे मुक़ाम फतू शहीद जो केस जो असो हले पे एंटी क्रोचमेंट में शीशन कोर्ट में अस कंप्लीटा ॾिनियूं हुयूंसीं जो मुक़ाम फतू शहीद की इरादी ज़मीन है। कुछ अञा भी महार बिरादरी के राधियों खड़ा आहिनि। ब्लॉक ग्रांट कराए मिज़ाइल हणाए टोड़ाए ब्लॉक पुराने डुप्लीकेट जाली खाता कराया अथनि। ऐं जेको बहासर बलो खान क्रिमिनल माण्हू जेको बलो शहर गाबराणी वाल परियल खान इन जा बले जा भाइर ऐं पुट ऐं मासा विड़िया भी आहिनि। ज़ोरे उहा ज़मीन कब्रस्तान की हरक है। मां इनके रोकियो तो कब्रस्तान की ज़मीन हर न का रहण की ना है। कब्रस्तान की ज़मीन मुक़ाम जी आहे, मुक़ाम जी रहंदी। उन जा वण भी कटराया अथसि मुक़ाम जा ऐं ॿ चक्कर वरी मासा विड़िया भी उते मुक़ाम ते भी विड़िया वरी मिठण खान वारे बोट वटि वरी भी मासा विड़िया। मुंहिंजा रोक रक़म 10,000 पैसा भी कढी आहे, मोबाइल फ़ोन भी कढी आहे, धक भी हयूं कुआड़ियूं मां वटि मेडिकल भी मौजूदु आहे, लेटर भी मौजूदु आहे, SP साहब जी साइन भी मौजूदु आहे। जेका SP साहब ॿुधे थो दरख़्वास्त मज़लूमनि जी। मां DPO साहब के अपील कंदुसि क़ुरान ते इंसाफ़ कयो वञे। DPO साहब, DC साहब, AC साहब, SS कमिश्नर साहब ऐं सरदार साहब पर बिरादरी जा जेके असांजी जा माण्हू आहिनि गाबराणी बिरादरी मिठण खान शहर क़ाबिले किराम आहे। उनखे अॻु में भी एहसान साहब मूंखे मोकिलियो, असलम साहब ओॾी बि वियुमि 3 चक्कर मिठण खान ॾे। हिन महिल ताणी मां इंसाफ़ कोई न थियो आहे। हथ मौत मार धमकियूं ऐं गारियूं वरी दुबारा भी ॾिनियूं अथनि ऐं मुक़ाम ते आए त तोखे मारींदासीं। बलो बलो ऐं बले जा पुट ऐं भाइर ऐं मां कॾहिं भी इन केस खे कोन छॾींदुसि, कंहिंखे रहण भी कोन ॾींदुसि। इंशाअल्लाह ताला हे जेको मुंहिंजो ख़र्चु लॻो आहे, मां माल वेचो आहे, बकरियूं वेचियूं आहिनि, मज़ूरी ते दवा ॾिनी आहे जनरेटर ते, उहे भी पैसा लाता आहिनि। हाणे मां पैसा कढी आहिनि। ख़ुदा जे वास्ते वस वारनि खे अपील कयां थो, सरदार साहब के अपील कयां थो, DC साहब के, जज साहब के, SS कमिश्नर साहब के। पर चङनि मुड़सनि बिरादरी गाबराणी बिरादरी जा जेके ई आहिनि मिठण खान, गुल मोहम्मद, अली हसन, अलजवायो खान, उस्ताद अला रखियो खान, हाजी रहीम बख्श, पर जेके भी असांजी बिरादरी जा आहिनि चङा मुड़स क़ुरान ते वेही वाट वीचार कनि। सभई मूंसां गॾु आया। पहिरियां केस विझाइण में हिन में पैसा भी ॾिना अथनि, उहा मां वटि हर शइ मौजूदु आहे। वठी वठी इन भले के ॾिना आहिनि। केस मां हलायो आहे 3 साल 2 साल। उन जे बावजूद थोड़ी ज़मीन महार कोर्ट जे तरफ़ां आज़ाद कई आहे। 31 वेसुआ जेका उहो बलो आबादी करे ज़बरदस्ती करे मूंखे धक हणी हरक आहे ज़मीन आबाद कयूं खड़ो आहे बलो। इन ते कानूनी कार्रवाई कई वञे, अरेस्ट कयो वञे, नोटिस वठनि। ख़ुदा जे वास्ते, क़ुरान जो वास्तो, अल्लाह जे नाले ते नोटिस वठी इन खे अरेस्ट कयो वञे, कानूनी कार्रवाई कई वञे। महिरबानी।